अज़ीज़ इकराम जेके स्टेज ते मथे दोस्त वेठल आहिनि ऐं साम्हूं वेठल आहिनि या माय हनी स्टूडेंट्स गर्ल्स एंड बॉयज़ अगेन अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। रियाज साहब के लिए एक शेर है उर्दू में, अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर, बेशक अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग मिलते गए कारवां बनता गया। बाबा तू तो खुश नसीब आई जैका बेच घुरी उन बेच ॾिनी। पर जॾहिं मां ठरी कॉलेज या करूंडी कॉलेज में गवाह वेठो आहे एडी साहब असांजो असिस्टेंट हुआ हुते, त जॾहिं ठरी कॉलेज जी ओपनिंग सेरेमनी थी हुई त न बिजली न पाणी न गैस कुझु बि कोन हो। ऐं साईं गुलशाह मरहूम जी बि हद हुई ऐं फ़क़ीर हिस्बानी साहब जी हद हुई, ॿई MP उन्हनि खे मां दावत ॾिनी। फिज़िक्स डिपार्टमेंट जो वॾो हॉल हो, उन में असां तॾा विछाए वेठा हुआसीं ऐं हुनखे जंहिं ते उस्ताद लेक्चर ॾींदा आहिनि नंढड़ी स्टेज उन ते गिलियूं विछाए ॾिनोसीं। बाबा तव्हां वियो, मां चयोमांसि तव्हांखे पीपुल्स पार्टी वारनि घणे वोट थोरो ॾिना, पूरियूं भरे ॾिनियूं अथऊं, तव्हां कुझु ॾियो। सभिनी वाइदो कयो साईं असां हेतिरी बेचूं ॾींदासीं। SDM बि हुयो हुन महिल, उते मक़ामी चेयरमैन बि हुयो, जीअं पंहिंजो असांजो चेयरमैन साहिबु आहे ईअं रोशन जोगी चेयरमैन हुयो। ॿिए ॾींहं ते सामान अचणु शुरू थी वियो। त जॾहिं बि को माण्हू खे को मक़सदु मिले थो साम्हूं ऐं उहो नेक मक़सदु आहे, ऐं अॼु तव्हां जेके सिर्फ़ु हिक ॿिए खे मुबारकबाद था ॾियो, इहो मुबारकबाद जेके आहे इहो हिकिड़ो नंढिड़ो लफ़्ज़ु आहे, 4 अखरनि ते मुश्तमिल आहे इहा मुबारकबाद। मुबारकबाद न आहे, ये अज़ीम इनकलाब आहे, तालीमी इनकलाब आहे। तालीमी इनकलाब आहे त ॿाराड़ीअ जे इलाइक़े में हाणे ॾिसो था त वॾा वॾा माण्हू इलेक्शन में हारजी था वञनि। इहो तालीमी इनकलाब आहे। वोट नथो मिले, जलसा था कनि त इलाही माण्हू था अचनि, पर जॾहिं वोट जी महिल थी अचे त उहो तालीम जो जेको आहे ज़ेवर, तालीम जो हथियार उहो आड़े अची थो वञे उन्हनि जी। त तालीम हिकिड़ी वॾी शइ आहे। मूंखे यादि अचे थो हिकिड़े रिसाले में मूं पढ़ियो त रूस जेको बादशाह हो कंहिं इलाइक़े जो, उनजो नालो ज़ार हो, उनजे पंहिंजे इलाइक़े में बि अहिड़ी करप्शन जी जहिड़ी माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह असां वटि आहे। महांगाई बि अहिड़ी हुई ऐं करप्शन बि अहिड़ी हुई। पोइ अॻियनि बादशाहनि जो इहो रिवाज़ु हूंदो हुयो त चमड़ा पोश करे पंहिंजे क़ौम जो मुल्क जो हालतूं वाच कंदा हुया। पोइ हिकिड़े ॾींहुं उहो सुबुह जो हिकिड़े ॻोठ में, सपोज़ उहो रिपड़ीअ जो ॻोठ हो, उन में वियो, उन ॾिठो त हिकिड़ो कुराड़ो आहे, उहो ॿुहारी थो ॾिए वण जे हेठां, वरी दिलो भरे आयो आहे, यको उन इंतज़ार में त माण्हू त आहे कोन, कंहिंजे लाइ थो ॿुहारियूं ॾिए, कंहिंजे लाइ थो तॾा विछाए, कंहिंजे लाइ थो दिला भरे। थोरी देरि खां पोइ ॿार बि अचणु शुरू थी विया। पोइ हिकिड़ो बकरार हो, ॿकरियूं खाए पियो वञे। उन खां पुछियईं त वाह, हुन चयो साईं हिते ॾाढी महांगाई आहे, करप्शन आहे, अक़रबा परवरी आहे, फलाणा। पंहिंजी हुन रुदात ॿुधाई कि भला इहो जेको कुराड़ो आहे इन जे बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे? इहो कुराड़ो हितां जो उस्ताद आहे, ऐं मुफ़्त में थो ॿारनि खे पढ़ाए, दिला बि थो भरे, तॾा बि थो विछाए। चई जेकॾहिं उस्ताद हिन क़ौम जो अहिड़ो आहे त पोइ रूस तरक़ी कंदो। पोइ यकीनन मुल्क तरक़ी कंदो। त अज़ीम उस्ताद ई अज़ीम आहे। ॾिसो न, अंबिया अलैहिस्सलाम जेतिरा बि तशरीफ़ फरमा थिया दुनिया में, 1,24,000, उनजे लाइ को उस्ताद मुक़ररु न थियो। उन्हनि खे उन्हनि जो उस्ताद ख़ुदि ख़ुदा हुयो। उन्हनि खे उन्हनि लुधनी इल्मु ॾिनो जेको दुनिया में खणी आया, मैसेज ॾिनो। हलंदा, कंहिं न बि थोरो पीरियड हो, कंहिंजो घणो पीरियड हो, कंहिंजो थोरो पीरियड हो, कंहिंजो घणो पीरियड हो। हज़रत नूह अलैहिस्सलाम जी सभिनी अंबिया खां उमिरि वॾी, 900 साल ऐं समथिंग।
पर 900 साल जी उमिरि में साईं जा पोइ लॻ कुल लॻी सॻो या 82 पंहिंजे फैमिलीअ समेत रिसालत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़यामत ताईं उम्मत हलंदी। ऐं पहिरियों मैसेज बि उन्हनि खे आयो, इक़रा बिस्म रब्बिकल लज़ी, पढ़ पंहिंजे रब जे नाले सां। अल्लाह ताला असांखे पंहिंजे नबी जे थ्रू जेको मैसेज मिलियो उहो पढ़णु लिखण जो मिलियो। रियाज़ साहब, हे असांजे इलाइक़े जा नौजवान, असांजे इलाइक़े जा पोड़ा माण्हू, असांजे इलाइक़े जा पढ़ियल लिखियल माण्हू, पर पंजाब जे माण्हुनि जे मुक़ाबले जहिड़ा न आहिनि। हिते जा माण्हू डेडली ऑनेस्ट आहिनि। भली ठीकु आहे, कुझु कुझु विकनि था। शुहाब नामे में हिकिड़ी जॻह ते लिखियलु आहे, शुहाब लिखे थो, कुतुबुल्लाह शुहाब लिखे थो त जी कुदरतुल्लाह शुहाब लिखे थो त मां जंग में डिप्टी कमिश्नर थी वियुसि। ॿिए ॾींहं ते मुंहिंजे ऑफिस में हिकिड़ो चौधरी आयो, साहब शेरवानी पियो हुजे, वॾो तुरो लॻो पियो हुजे, ये साईं असीं तुहाड़ी बड़ी ख़िदमत करने आए ॾाढियूं ॻाल्हियूं कई। मेरा उते प्लाट पिया जे, उते स्कूल बणा वियो। मां हिन खे न घुरियो न कयो, हिते मूंखे तो प्लाट ॾे मुफ़्त में, त वॾी ॻाल्हि आहे। ॾाढा सुठा माण्हू आहिनि हितां जा। हे केतिरो आहे पोइ हुन पंहिंजे उते पंजाबी हवाले सां जेकी बि हुयो, एकड़ 2 एकड़ 3 एकड़ हुनखे बनी आहे ॾिनई, कागज़ बि ॾेई छॾियो। 2-3 कलाक गुज़रिया त वरी हिकिड़ो ॿियो चौधरी साहब अची वियो। उन बि चयो त साईं मां तव्हांखे हेतिरा पैसा ॾियां थो, हेतिरी ज़मीन ॾियां थो, तव्हां स्कूल खोलियो। न चयो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। हिकिड़े ॾींहुं